इस्लाम कोट शहर में हिन वक़्तु मक़ामी शहरनि जे लाइ को बि तफ़रीह गाह जी पिकनिक पॉइंट मौजूदु नाहे। हिन वक़्तु ही ॾिसंदड़ तव्हां मंज़र जेको इस्लाम कोट नंगर पार्क जे नए बाईपास रोड जा आहिनि, जेको हितां लिंक रोड बि खंखणियार बजीर ॾांहुं वञे थो, उन भरिसां ही हिकु तारीख़ी भिट मौजूदु आहे। हिन भिट खे गुज़िरियल 2 सालनि खां इस्लाम कोट जा रहवासी आमतौर ते गड्डी भिट जे नाले सां सॾींदा आहिनि। बरसाति पवंदी आहे त हितां जा रहवासी तफ़रीह गाह जे लाइ हिन भिट जो रुख़ कंदा आहिनि ऐं हिन भिट ते अची करे हू पंहिंजूं ख़ूब तस्वीरूं ठाहे लुत्फ़ अंदोज़ थींदा आहिनि। हिन भिट जे वर वकड़ में बहितरीन हिकु कुंबटनि जा वण बि मौजूदु आहिनि। हिन भिट तां इस्लाम कोट जे शहर जो हिकु बहितरीन मंज़र पिणु ॾिसण वटां मिलंदो आहे। यकीनन मिठी में हिकु गड्डी भिट अॻे ई मौजूदु हुई ऐं इंतिज़ामिया वधीक हिकु न्यू गड्डी भिट पिणु क़ाइमु कई आहे, पर इस्लाम कोट में हिन तरह जी का बि पिकनिक पॉइंट मौजूदु नाहे। उन जे करे नंगर पार्क जे हिन नए बाईपास रोड ऐं खंखणियार बजीर ॾांहुं वेंदड़ लिंक रोड वटि हिकु बहितरीन पॉइंट मौजूदु आहे। हितां जी इंतिज़ामिया तोड़े सिंध सरकार जेकॾहिं हिन ते कमु करे ऐं हिते का बहितरीन पॉइंट ठाहे त हितां जा रहवासी हिन हिकु पॉइंट मां, हिन तफ़रीह गाह मां तमामु घणो लुत्फ़ अंदोज़ थी सघनि था। हितां जा शहरी गुज़िरियल साल जॾहिं असां हिन भिट जो दौरो कयो, तस्वीरूं जॾहिं सोशल मीडिया ते रखियूं हुयूं त तमामु हिकिड़ो डिघो बहस छिड़ियो हुयो। शहरनि पिणु मुतालबो कयो पिए त इस्लाम कोट में बि का पिकनिक पॉइंट ज़रूरु ठहिणु घुरिजे। उन जे लाइ हितां जे रहवासियुनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सिंध सरकार खां अपीलूं बि कयूं त इस्लाम कोट में नंगर पार्कर वारे नए बाईपास रोड ते हिकु बहितरीन भिट मौजूदु आहे, जिते का बहितरीन पिकनिक पॉइंट ठही सघे थी। उन खे कहिड़े बि नाले सां रखी सघिजे थो, थर मंज़र हुजे, चाहे मारवी जो नालो रखी सघिजे थो, तोड़े थर जा काफ़ी किरदार आहिनि, उन्हनि जे नाले सां हिन बहितरीन हिकु पिकनिक पॉइंट खे ॻंढे सघिजे थो। हितां जा शहरी तफ़रीह गाह खां महरूम आहिनि। उन जे करे सिंध सरकार खे ऐं हितां जी इंतिज़ामिया खे घुरिजे त इस्लाम कोट शहर जे रहवासियुनि जे मुतालबे खे मान ॾींदे हिन भिट ते का पिकनिक पॉइंट ठाही वञे, जंहिंखे इस्लाम कोट गड्डी भिट जो नालो ॾेई सघिजे थो। तोड़े ॿिया थर जा कई किरदार आहिनि, उन्हनि जे नाले सां पिणु हिन खे सॾे सघिजे थो त इस्लाम कोट जे शहरनि हितां जे रहवासियुनि जो हिकु मुतालबो आहे त हिन तफ़रीह गाह ते का बहितरीन पॉइंट ठाहिजे। हिते घणो कुझु ठाहे सघिजे थो ऐं हितां जी इंतिज़ामिया तोड़े सिंध सरकार ख़र्च करे हिते का बहितरीन पॉइंट ठाहे त हू तमामु घणो कमाए बि सघे थी ऐं हितां जे रहवासियुनि खे हिकु बहितरीन पॉइंट मिली सघे थी। सिंध सरकार खे घुरिजे त इस्लाम कोट शहर जे रहवासियुनि जे लाइ हिकु बहितरीन तफ़रीह गाह मौजूदु हुजण सां गॾु हिन भिट जे हवाले सां गौर वीचार करे ऐं हितां जे रहवासियुनि जी कयल मुतालबे खे मान ॾींदे हिन भिट ते का बहितरीन पॉइंट ठाहे त जीअं हितां जा रहवासी हिकु बहितरीन पिकनिक पॉइंट मां ख़ूब फ़ाइदो हासिलु करण सां गॾोगॾु हिकु बहितरीन पॉइंट ते लुत्फ़ अंदोज़